बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। अॼु वारी हिन वीडियो में असां अवां खे हिक अहिड़े किताब मुतलिक़ इन्फॉर्म कंदासूं जंहिं किताब ज़रिए अवां 5 खां वठी 15 स्केल ताईं जेके जॉब्स अचनि पियूं उन्हनि लाइ अवां पंहिंजी टेस्ट जी तैयारी करे सघो था। हिन किताब ज़रिए अवां पंहिंजी प्रिपरेशन कंप्लीट करे सघो था। हिन किताब जी ख़ासि ॻाल्हि इहो आहे त ही जेको बि किताब कंपोज़ थियल आहे हिन जी जेतिरी बि कंपोज़िशन आहे इहो सॼी 5 खां वठी 15 स्केल ताईं जेके जॉब्स अचनि पियूं उन्हनि जे ही बेस ते थियल आहे। हिन किताब खे कंहिं कंपोज़ कयो आहे, कीअं कंपोज़ कयो आहे, हिन किताब खे कंपोज़ कहिड़नि हिस्सनि मां कयल आहे, इहो सॼो असां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाईंदासूं। तंहिंखां पोइ इहो बि ॿुधाईंदासूं त जेकॾहिं तव्हां ही किताब हार्ड में ख़रीद करणु चाहियो था त तव्हां कीअं ख़रीद करे सघो था। तंहिंखां पोइ जेकॾहिं तव्हांखे हिन किताब जी PDF खपे त उहो PDF तव्हां कितां डाउनलोड करे सघो था। हिन किताब जी कीअं तरतीब थियल आहे, कहिड़नि हिस्सनि खे हिन किताब में शामिल कयल आहे, इहो सॼो असां तव्हांखे अॼु वारी हिन वीडियो में डिटेल में ॿुधाईंदासीं। लेकिन उन्ही खां पहिरीं असां हिकु ॻाल्हि ज़रूरु शेयर कंदासीं, असांखे अव्हां जी सपोर्ट जी ज़रूरत आहे। जेकॾहिं अव्हां असांखे सपोर्ट करणु चाहियो था त हिन वीडियो खे लाइक कयो ऐं पंहिंजे दोस्तनि ताईं शेयर कयो। ऐं जेकॾहिं अव्हां हिन चैनल ते नया महिमान आहियो त पंहिंजे इन्ही चैनल खे सब्सक्राइब कयो। चलो हाणे पाण ॻाल्हि कंदा आहियूं अॼु वारी हिन वीडियो जे मुतलिक़। सभ खां पहिरीं त असां तव्हांखे इहो ॿुधाईंदासूं त हिन किताब जी कंपोज़िशन कीअं थियल आहे। ॾिसो, हिन किताब जी जेका बि कंपोज़िशन थियल आहे उहो सॼी जी सॼी कंपोज़िशन 5 खां वठी 15 स्केल ताईं जेके जॉब्स अचनि पियूं उन्ही जे हिसाब सां थियल आहे। हिन किताब जी कंपोज़िशन कंहिं कई आहे, कहिड़े तरीक़े सां कई आहे, उन्ही पंहिंजे ज़हन में छा रखियो हुयो ऐं तंहिंखां पोइ कंपोज़िशन कई आहे, इहो हाणे असां तव्हांखे डिटेल में गाइड कंदा आहियूं। चलो हाणे असां सभ खां पहिरीं ॿुधायूं था त हिन किताब खे कंहिं कंपोज़ कयो आहे। ही किताब जेको तव्हांजे साम्हूं खुलियल आहे, हिन किताब खे कंपोज़ करण वारे शख़्स जो नालो आहे अब्दुल क़दीर शाह। साईं अब्दुल क़दीर शाह हिन किताब खे कंपोज़ कयो आहे। जेकॾहिं तव्हांखे ही किताब हार्ड में खपे या हिन किताब खे ख़रीद करणु चाहियो था त साईं जो हेठि ॾिनल नंबर ते तव्हां राब्तो कयो, साईं सां कॉन्टेक्ट कयो। उन्ही खां पोइ साईं खे पंहिंजे ॻोठ जो एड्रेस ॿुधायो ऐं साईं जी हिन किताब लाइ जेका फीस रखियल आहे या वरी हिन किताब जी जेका प्राइस आहे उहो तव्हांखे साईं खे पेड करणी पवंदी। इनशाअल्लाह तव्हांजे एड्रेस ते हिन किताब खे साईं मोकिले छॾंदो ऐं जल्द तव्हांजे एड्रेस ते ही किताब पहुची वेंदो। हिन किताब खे ख़रीद करण जो इहो ई तरीक़ेकार आहे। ही किताब तव्हांखे मार्केट में कोन मिलंदो। जेकॾहिं तव्हांखे ही किताब हार्ड में खपे त साईं अब्दुल क़दीर शाह जो हेठि नंबर ॾिनल आहे, हिन नंबर ते राब्तो कयो। साईं सां जेका डिस्काउंट कराइणो आहे या साईं खां जेका तफ़सील पुछणी आहे उहो अव्हां हिन ते कॉन्टेक्ट करे पुछा करे सघो था। जेकॾहिं तव्हांखे हिन किताब जी PDF खपे त उन्ही जो लिंक असां हेठि डिस्क्रिप्शन में ॾेई छॾींदासूं। उन्ही लिंक ते तव्हांखे क्लिक करिणो आहे ऐं हिन जी PDF तव्हां डाउनलोड करे सघो था। लेकिन असां तव्हांखे सजेस्ट इहो कंदासूं त जेकॾहिं तव्हां PDF डाउनलोड कयो था ऐं उन्ही ते तयारी कयो था त इन्ही खां बहितर तव्हां लाइ इहो आहे त हिन किताब जी हार्ड कॉपीज़ घुराए वठो। हिन किताब जी एॾी का ख़ासि फीस कोन हूंदी। हिन किताब खे ख़रीद कयो ऐं पंहिंजी तैयारी कयो। इन में तव्हांखे इहो फ़ाइदो हूंदो त तव्हांजो घटि वक़्त में वधीक तैयारी थी वेंदी। अच्छा, हाणे असां तव्हांखे पंहिंजे बारे में ॿुधायूं। ॾिसो, ही जेको तव्हांजे साम्हूं किताब खुलियल आहे, हिन किताब जे अंदरि असां कंहिं बि क़िस्म जी का बि एडिशन कोन पिया कयूं। हिन किताब जे अंदरि असां को बि पंहिंजो वाटर मार्क कोन पिया लॻायूं। हिन किताब जे अंदरि असां पंहिंजे चैनल जी, असां पंहिंजी वेबसाइट जी या वरी असां पंहिंजे सोशल नेटवर्कनि जी कंहिं बि क़िस्म जी का बि एडवर्टाइज़मेंट हिन किताब में कोन पिया कयूं। ही किताब जहिड़ी ओरिजिनल पोज़ीशन में हुयो सेम टू सेम असां तव्हां ताईं प्रोवाइड करे रहिया आहियूं। हिन किताब खे तव्हां डाउनलोड कयो ऐं तंहिंखां पोइ वणे त हिन किताब खे परचेज़ करे वठिजो।
अच्छा, हाणे असां ॻाल्हि कंदा आहियूं त हिन किताब जी तरतीब कीअं थियल आहे ऐं साईं वारनि हिन किताब खे कहिड़ी तरह सां जोड़ियो हुयो। ॾिसो, साईं वारनि पंहिंजे ज़हन में हिकु ॻाल्हि ज़रूरु रखी त हिन किताब खे कीअं ठाहियो वञे, यानी कि 5 खां वठी 15 स्केल ताईं जेके जॉब्स अचनि पियूं उन्हनि जॉब्स लाइ को अहिड़ो किताब ठाहियो वञे जंहिंमें मुकमल जेको मेथड आहे उहो टोटली 5 खां वठी 15 स्केल ताईं ई हुजे। ॾिसो, IBI सखर वारनि असांखे हिकु सैंपल पेपर ॾिनो। हाणे IBI सखर वारनि असांखे छो त सैंपल पेपर ॾिनो, जेका 5 खां वठी 15 स्केल ताईं जेका टेस्ट थींदी उहो टेस्ट असांखां IBI सखर वारा वठंदा। त उन लाइ IBI सखर वारनि असांखे हिकु सैंपल पेपर प्रोवाइड कयो त तव्हांजी टेस्ट हिन तरह जी हूंदी ऐं असांखे ॿुधायो वियो त तव्हांजी टेस्ट में केतिरा हिसा कहिड़नि सब्जेक्टनि मां हूंदा। उन मुताबिक़ जेको IBI सखर वारनि असांखे टेस्ट लाइ सैंपल पेपर प्रोवाइड कयो आहे उन तहत असांजी टेस्ट में 40% यानी कि 40 MCQs इंग्लिश मां ईंदा, 20 MCQs मैथमेटिक मां ईंदा ऐं 40 MCQs ॿिया वरी जनरल नॉलेज मां ईंदा। जेके 40 MCQs इंग्लिश मां ईंदा उन इंग्लिश खे बि तक़सीम कयो वियो आहे त तव्हांजा 10 MCQs रीडिंग कॉम्प्रीहेंशन मां ईंदा, 5 MCQs एरर डिटेक्शन मां ईंदा या वरी 5 MCQs सेंटेंस स्ट्रक्चर मां ईंदा, 5 MCQs सिनोनिम एटोनिम्स इन्हनि मां ईंदा। त इन तरह सां हिननि IBI सखर वारनि क्लियर करे ॿुधायो आहे त तव्हांजी टेस्ट कहिड़नि हिसनि मां ईंदी। हाणे साईं वारनि उन्हनि सभिनी हिसनि जी लिस्ट ठाहे करे उन्हनि हिसनि में जेके मवाद आहे उहे मवाद हिननि साईं वारनि लिखी करे उन्हनि सभिनी खे मिलाए करे हिकु किताब जी सूरत में ही तव्हां ताईं पहुचायो आहे। ऐं स्पेशली असांखे साईं वारनि जो थोराइतो रहणु घुरिजे जो साईं वारनि पंहिंजी एॾी महिनत करे असां लाइ ही किताब कंपोज़ कयो आहे ऐं असांखे इहो किताब प्रोवाइड कयो आहे। अॼु असां अवां सभई हिन किताब जे ज़रिए इनशाला तयारी कंदासीं। तयारी करण खां पोइ जंहिं बि दोस्त जंहिं बि भाइर जो हिन किताब ज़रिए कमु थी वञे थो, पास थी वञे थो त उन घर जे अंदरि रोज़गारी थींदी ऐं उन जो सवाबु साईं वारनि खे बि मिलंदो। त इन लाइ असां साईं वारनि जा स्पेशली थोराइता आहियूं जिन्हनि असांजे लाइ एॾी जाखोड़ कई। अच्छा, हाणे असां ॻाल्हि कंदासीं हिन किताब जी तरतीब जे बारे में त हिन किताब जी तरतीब कहिड़े हिसाब सां थियल आहे। ॾिसो, ही किताब जेको बि कंपोज़ कयो वियो आहे इहो सॼे जो सॼो किताब IBI सखर वारनि जो सैंपल पेपर जे तहत कंपोज़ कयो वियो आहे। जेको बि IBI सखर वारनि असां लाइ सैंपल ॾिनो हुयो त हिन मां हितां सवाल ईंदा सेम टू सेम हिते उन हिसाब सां कंपोज़िंग थियल आहे। अच्छा, हाणे ॾिसो हिन में कहिड़ा कहिड़ा हिसा ईंदा। असां तव्हांखे पहिरीं बि ॿुधायो आहे त जनरल नॉलेज बि ईंदी, जनरल नॉलेज खां पोइ पाकिस्तान स्टडी ईंदी, जनरल साइंस ईंदी, इस्लामियात ईंदी, कंप्यूटर ईंदो, मैथमेटिक ईंदी, इंग्लिश ईंदी, करंट अफेयर हूंदा या वरी पास्ट पेपर MCQs बि साईं वारनि ॾेई छॾिया आहिनि त गुज़िरियल जेके पास्ट पेपर आहिनि उन्हनि जा MCQs कहिड़ा हुआ। यानी कि ओवरऑल साईं वारनि हर तरह जी क्लियर रखियो आहे हिन किताब खे। कंहिं बि क़िस्म जो को बि डाउट या अहिड़ो को बि इशू हिन किताब में कोन्हे। तंहिंखां पोइ ॾिसो, ही जेको साईं जंहिं कंपोज़ कयो आहे उन जो नालो ॾिनल आहे त ही प्रीपेड कंहिं कया आहिनि, अब्दुल क़दीर शाह कया आहिनि, उन जो ही कॉन्टेक्ट नंबर आहे। चलो, हाणे असां हिते कॉन्टेंट पेज जे बारे में ॾिसंदा आहियूं त कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं असांखे हिन किताब में पढ़ण लाइ मिलंदियूं, कहिड़ियुनि शयुनि जी असां तयारी करे सघूं था। सभ खां पहिरीं हिते ॾिसो जनरल नॉलेज। हाणे जनरल नॉलेज में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं अची सघनि थियूं। हिते ॾिसो वर्ल्ड जियोग्राफी बाय फेमस प्लेसिस बाय हाईएस्ट मिलिट्री अवार्ड बाय इम्पोर्टेंट आहे। हाणे ॾिसो, ही जेके बि मेन शयूं आहिनि जनरल नॉलेज में ही साईं वारनि सभई ॾिनियूं आहिनि। हिते जिन्हनि जा नाला लिखियल आहिनि इहे सभई शयूं हिन किताब जे अंदरि मौजूदु आहिनि। हाणे तव्हांखे छा करणो आहे, ॾिसो टाइम पाण वटि घटि आहे, यानी कि 2 महीननि जे अंदरि टेस्ट थियणी आहे। उन लाइ हाणे ही सॼो किताब त असांखां यादि नथो थी सघे, लेकिन असां तव्हांखे इहो सजेस्ट कंदासूं त ही जेका जनरल नॉलेज आहे हिन मां जेके बि मेन टॉपिक आहिनि उन्हनि खे तव्हां पहिरीं कवर कयो ऐं जेके तव्हांखे लॻे थो त हिन मां टेस्ट जा सवाल अचण जा चांस घटि आहिनि उन्हनि खे तव्हां बाद में
तैयारी उन्हीं जे बारे में करे सघो था। छो जो IBI सखर वारा केॾी महिल बि असांखे टेस्ट जी जेका डेट आहे उहो ॾेई सघनि था, पोइ उन डेट ते टेस्ट वरिती वेंदी। इन लाइ असां तव्हांखे इहो चई रहिया आहियूं त पहिरीं तव्हां मेन हिसा यादि करे वठिजो। तंहिंखां पोइ पाकिस्तान स्टडी जे अंदरि हीउ ॾिसो, हीउ जेको बि इंफॉर्म कयो वियो आहे हीउ सॼो पाकिस्तान स्टडी जे बारे में इंफॉर्म कयल आहे। तंहिंखां पोइ जनरल साइंस जे अंदरि बि तव्हांखे काफ़ी इंफॉर्मेशन मिलंदी, इस्लामियात जे अंदरि, कंप्यूटर जे अंदरि, या वरी बेसिक मैथमेटिक्स जे अंदरि, इंग्लिश जे अंदरि। जेकॾहिं तव्हां सैंपल पेपर पढ़ियो आहे त ही जेके बि शयूं आहिनि इहे सेम शयूं तव्हां सैंपल पेपर में ॾिठियूं हूंदियूं, यानी कि रीडिंग कॉम्प्रीहेंशन बि ॾिठो हूंदो, एरर डिटेक्टिंग बि ॾिठो हूंदो, सेंटेंस स्ट्रक्चर बि ॾिठो हूंदो, करेक्ट स्पेलिंग या प्रीपोजिशन, एटोनिम्स, सिनोनिम्स बि ॾिठा हूंदा। ही जेको असांखे सैंपल पेपर में मिलियो हुयो उन्ही जी ही बेस ते कंपोज़िशन थियल आहे हिन पूरे किताब जी। हिन किताब जा लॻभॻि 285 पेज आहिनि। ठीकु आहे। इन खां पोइ हीउ ॾिसो, जेके पास्ट पेपर आहिनि उन्हनि मां बि कुझु MCQ साईं वारनि वरिता आहिनि ऐं उन्हनि जी हिते कंपोज़िशन कई आहे। हाणे हितां किताब जी जेका स्टार्टिंग आहे हिन तरह सां थींदी ऐं हिन पूरे किताब जे अंदरि हर तरह जा सभई सवाल ऐं उन्हनि जा जवाब तव्हांखे मिली वेंदा। जेकॾहिं तव्हां हिन किताब जे ज़रिए तैयारी कयो था त इनशाला तव्हांजी सिलेक्शन थी वेंदी, अवां टेस्ट में पास थी वेंदा। इहो असां तव्हांखे बिल्कुलु चई सघूं था, छो जो असांखे हिन किताब जो जेको मवाद हिन किताब में मौजूदु आहे उन्ही जो असांखे एतमाद आहे। अच्छा, हाणे असां हिकु ॻाल्हि ज़रूरु शेयर कंदासूं त ही किताब साईं वारनि जो कंपोज़ कयल आहे। असांजी कंपोज़िशन हिन किताब में कंहिं बि तरह जी का बि कोन्हे को। ठीकु आहे। असां जस्ट साईं वारो किताब तव्हां ताईं प्रोवाइड कयूं पिया ऐं इनशाला साईं वारनि जो जेको बेनिफिट आहे उहो बि साईं वारनि ताईं ज़रूरु पहुचंदो। त हिन किताब खे तव्हां डाउनलोड कयो, पढ़ो, पोइ असांखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो त हीउ किताब तव्हांखे कीअं लॻो, तव्हांखे सुठो लॻो, बहितरीनु लॻो। त इहो असांखे ज़रूरु तव्हां गाइड कजो ऐं इहो असांखे ज़रूरु कमेंट करे ॿुधाइजो। त इनशाला हाणे असां तव्हां सां हिकु न्यू वीडियो में मुलाक़ात कंदासूं ऐं उन वीडियो में असां जेको आहे सो तव्हांखे कंहिं तैयारी जे मेन टॉपिक जे बारे में ही वीडियो ठाहे तव्हां सां मुलाक़ात कंदासीं। ही वीडियो अॼु वारी स्पेशली उन्हनि शागिर्दनि लाइ आहे जिन्हनि शागिर्दनि असां सां इहो रिक्वेस्ट कई हुई त सर असांखे 5 खां वठी 15 स्केल ताईं जेके जॉब्स अचनि पियूं उन्हनि जी तैयारी करायो। हाणे असां उन जी तैयारी त नथा कराए सघूं, लेकिन कराईंदासूं ज़रूरु, लेकिन फ़िलहाल टाइम कोन्हे, इन लाइ फ़िलहाल असां नथा कराए सघूं। लेकिन ही किताब असां तव्हां ताईं प्रोवाइड करे चुका आहियूं। हिन किताब खे तव्हां पढ़ो ऐं तव्हां तैयारी कंदा रहो। इनशाला असां हाणे जल्द तव्हां सां हिकु न्यू वीडियो में मुलाक़ात कंदासूं। तेसीं ताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह निगहबान।